हेलो इसको सही हाथों दे दी तो ये जब भी आता है हमारे पास मला शहर जो दुकानदार मूं वटि हिते एसी साहब ॿाहिरि बीठो ऐं उन सां मोहम्मद हनीफ़ ज़रदारी ऐं उन सां गॾु ॿियो साईं शाह आहे उहे मुंहिंजे दुकान ते जल्दी कर 1000 रुपया ॾे एसी साहब तव्हांखे जेको आहे चयो आहे 1000 रुपया ॾे मां एसी साहब 2 मिंट बीठो हलियो वियो ही पी रहिया मां हुननि खे चयो ॾोकड़ मूं वटि कोन्हनि भले तव्हां जेको आहे मां एसी साहब सां ॻाल्हायां थो एसी साहब त वियो हलियो हिननि चयो त दुकान बंदि कर मां दुकान तां हेठि लही चाबी एसी साहब वियो हिननि खे दुकान ॾिनी सामान मुंहिंजो ॿाहिरि पियल हुयो हिननि सामान मुंहिंजे मज़दूरनि अंदरि पिया कयो हिननि बदतमीज़ी कई पुलिस वारे मोहम्मद हनीफ़ इन्हनि मां सभु मुंहिंजे मज़दूरनि खे चढ़ी विया पोइ उते जेको आहे सो हंगामो थी वियो माण्हू तमामु घणा गॾु थी विया पोइ एसी साहब वियो हलियो उन खां बाद में वरी मोहम्मद हनीफ़ हिनखे मुंहिंजे दुकान ते वठी आयो चई त जेको आहे बाबा हीअ दुकान एसी साहब मूंखे चयो त दुकान बंदि कर चाबी ॾे मूं एसी साहब जी चाबी ॾिनी असां उते चयो त असां पैसा ॾियूं त पोइ असांजो दुकानु सही आहे जेकॾहिं पैसा नथा ॾियूं त पोइ असांजो दुकानु सही आहे हिकिड़ो मज़दूर 2 मज़दूर हुया हिकिड़ो ग्राहक मुंहिंजे दुकान ते वेठो दुकान बंदि कयो असां सां तमामु घणो ज़ुल्म आहे ऐं असां छा कयूं शहरी एताद असांजो सफ़ा सुतो पियो आहे दुकानदारनि सां तमामु बदतरीन बेवाजबी